जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक 1.5 महीनो अॻु विच जैकमाबाद शहर में सब्जी फ्रूट वापारी इलाही बख़्श खां फुर थियल रक़म वापस न थियण ख़िलाफ़ वापारी सरापा एहतजाज। वापारियुनि जो सब्जी फ्रूट मंडीअ जे सदर हाजी दीदार लाशारी ऐं हाजी बशीर अहमद सबायो इलाही बख़्श खल हाजी अहमद अली खल ऐं जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पुलिस चोरी वापसि कराइण जा ठला आसरा ॾियण लॻी। ख़बर मूजिब जैकमाबाद विच शहर में 1.5 महीनो अॻु सब्जी फ्रूट मंडीअ जे वापारी इलाही बख़्श खल खां फुर थियल लखें रुपया वापसि न थियण ख़िलाफ़ सब्जी फ्रूट मंडीअ जे प्रेस क्लब जैकमाबाद ताईं सदर मार्केट कमेटी हाजी दीदार लाशारी हाजी बशीर अहमद सबायो जी अॻुवाणी में हिकु एहतजाजी रैली कढी आहे, जंहिंमें सब्जी मंडी ऐं फ्रूट मार्केट जे वापारियुनि ऐं दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में शिरकत कंदड़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च कंदे प्रेस क्लब पहुता, जिते वापारियुनि पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं एहतजाज कंदड़ प्रेस क्लब अॻियां रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु अर्सो अॻु मंडी जे वापारी खां लखें रुपया हथियारनि जी सूरत ते फुर करे फरार थी विया हुआ, जंहिंजे असां पुलिस इंतज़ामिया खे शिकायत कई हुई ऐं एहतजाज कयो, पर हिन वक़्त ताईं पुलिस चोरी कयल रक़म वापसि न कराई आहे, न ई चोरनि खे गिरफ़्तार कयो आहे। बदकिस्मती सां पूरो ज़िलो बदअमनी जो शिकार आहे, कंहिंजी जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी खां लाताल्लुक़ ऐं ख़ामोश तमाशी बणियल आहे, पर इंतज़ामिया यादि रखे असांजे फुर वापसि न कराई वई त वधीक एहतजाज कयो वेंदो।